अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त हाकमज़ादीअ खे नैना नवाब खान जे क़ैद मां आज़ादु कराईंदो। नैना हाकमज़ादीअ खे नवाब खान जे घर मां कढी मूसा जे हवाले कंदो ऐं मूसा हाकमज़ादीअ खे सिजावल खान जे हवाले कंदो ऐं सिजावल खान हाकमज़ादीअ खे माफ़ करे पंहिंजे घर वठी ईंदो। मीर रात जे ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठी मूसा जे घर में चोरी करण लाइ घिड़ंदो, पर ऐन मौक़े ते मूसा जाॻी पवंदो ऐं हिकु दफ़ो ॿीहर मीर खे पंहिंजे क़ैद में करे छॾींदो। बहावल खान पंहिंजे पुट शमीर जे ॻोल्हा करण लाइ नवाब खान जे हर हिकु चमचे खे पाण वटि क़ैद करे सुठो कुटको ॾेई शमीर जे बारे में पुछा कंदो। अॻिते हली बहावल खान पंहिंजे पुट शमीर खे नवाब खान जे क़ैद मां आज़ादु कराईंदो। मूसा नवाब खान जे कमदार लीमे खे हर हर धमकाईंदो त तूं मूंखे ॿुधाए त नवाब खान अदी हलीमा ऐं शमीर खे किथे लिकायो आहे। ऐं मूसा लीमे खे इहो बि चवंदो त जेकॾहिं तूं मूंखे अदी हलीमा ऐं शमीर जे बारे में न ॿुधाईंदे त आउं तुंहिंजो लाश हिन अङण में ई पूरे छॾींदसि। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उमेद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त असांजे हिन वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।